मां इंदिरा शबनम इंदू, इंदिरा पूनावाला फेसबुक ते। हाँ, मां हिकिड़ी शाइरा त आहियां, पर उन सां गॾु मूं कहाणियूं काफ़ी लिखियूं आहिनि, घणियूं लिखियूं आहिनि। ऐं हिते घणो करे कहाणीकार जे लिहाज़ खां वधीक सुञाती वेंदी आहियां। मुंहिंजूं कहाणियूं घणो करे त 15-16 ॿोलियुनि में अनुवाद थियल आहिनि। मूं पाण 6 ॿोलियुनि में अनुवाद कई आहे। मां हिन किताब मां इबादत मां अॼु पंहिंजी हिकिड़ी कहाणी इबादत तव्हांजे अॻियां पेश करे रही आहियां, जिनखे मूं 6 ॿोलियुनि में ट्रांसलेशन कई आहे। मुंहिंजी धीउ बि 4 खनि जेके आहिनि से मुंहिंजूं कहाणियूं उन जेके फिल्मायो आहे। इबादत जेका आहे सा पीउ ऐं पुट जे विच में मनोविज्ञान जी हिकिड़ी कहाणी आहे, जंहिंमें मनोविज्ञान तमामु गहरो आहे ऐं पवित्र प्यार जो जेको आहे सो इज़हार तव्हांखे ॾिसण में ईंदो। ऐं मनोविज्ञान मुंहिंजो सब्जेक्ट रहियो आहे। मुंहिंजूं घणियूं कहाणियूं उन ते ॿधियल घणियूं थींदियूं आहिनि, साइकोलॉजी ते। त हाणे ताईं इहा जेका इबादत आहे सा मुंहिंजी ॾिसंदा ऐं पढ़ंदा त मूंखे ख़ुशी थींदी। महिरबानी। पेश करे रही आहियां पंहिंजी कहाणी इबादत। घर जे दरवाज़े ते कंहिं दस्तक कई। मूं दरवाज़ो खोलियो। टपाली हो। हिन मूंखे हिकु वज़नदार ख़ुशबू सां भरियल रंगीन लिफ़ाफ़ो हथ में ॾिनो। मूं उतावलो थी एड्रेस जा अखर ॾिठा। ॼातल सुञातल अखर, ख़ूबसूरत लिखावट, पुठियां मोकिलींदड़ जो नाम ऐं पतो न लिखियलु। अहिड़ा अखर, अहिड़ा लिफ़ाफ़ा तमामु नंढी उमिरि खां मुंहिंजे हथ में ईंदा रहंदा हुआ ऐं हिकु अणॼाण उणित ऐं हुरखुर जो अहसासु छॾे वेंदा हुआ। बाबा जो सनानु कोठी में सनानु करे रहियो हो। उन जो बेसब्रीअ ऐं भरियो आवाज़ु ॿुधी होश ठिकाणे अची वियो। केरु हो? टपाली? ख़त आयो आहे? हिकिड़े वक़्तु सहकंदे सहकंदे बाबा सभु सुवाल पुछा। शायदि हू तकड़ में लिंग उघी रहियो हो। शरारत भरी मुर्क मुर्कंदे मूं चयो, ख़त आयो आहे। आयुसि आयुसि, सिझो आयुसि, टपाए थी त रखो। बसि इन जुमिले पूरे करण सां ई बाबा अख छिंभ में मुंहिंजे साम्हूं हो। लिफ़ाफ़ो वठी सरसरी नज़र लिफ़ाफ़े जे एड्रेस ते विझी बाबा पंहिंजे कमरे में बंदि थी वियो। सालनि खां सभु कुझु साॻियो ई हली रहियो आहे। साॻे ई क़िस्म जो रद्द अमल नंढपिण खां जवानीअ ताईं। मां इहो खेल ख़ामोश तमाशाई बणिजी ॾिसंदो रहियोसि। पर अॼु अलाए कहिड़ी दीवानगी मूं मथां तारी थी, भॻवानु ॼाणे। नंढपिण जे समूरी उणितुर हिन पल में मूंखे छा छा कराए रही हुई। मां बंदि दरवाजे जे की होल मां बाबा जी हर हरकत खे ॾिसण जी कोशिशि करे रहियोसि। बाबा ख़त पढ़ंदे पढ़ंदे कॾहिं गंभीर असुल साह रोके ख़त जो हिकु हिकु हर्फ़ पढ़ी रहियो हो। हू त कॾहिं ज़ेरियल मुस्कुराए रहियो हो। अलाए छो। मूं दरवाज़े ते ठक ठक कई। वरी की होल मां बाबा जे चहिरे जो जाइज़ो वरितो। ईअं पियो लॻो ॼण त बाबा जी कंहिं समाधि भंग कई हुजे। अलाए छो मूं पाण खे हिन शरारत ते हीसियल महसूसु कयो। केरु आहे? छा खपई? बाबा मां आहियां। मुंहिंजो टुवाल अंदरि रहिजी वियो आहे। सनानु करणो आहे। कॉलेज में वञण में देरि थी रही आहे। मूं वरी बाबा खे ॾिठो। बाबे उहो लिफ़ाफ़ो गादीअ हेठां खणी लिकायो ऐं मुंहं ते हथु घुमाए चहिरे ते सहज भाव आणे दरवाज़ो खोलियो। मां बि बाबा खां घटि थोरे हुअसि। अहिड़ी शिकिल ठाहियमि ॼण त कुझु ॼाणा ई न। अंदरि हेॾां होॾां नज़र फेराए चयमि, सॉरी बाबा, हिन कमरे में त टुवाल ॾिसण में नथो अचे। ॻोल्हियां थो। ऐं कमरे मां ॿाहिरि निकिरी आयुसि। बाबा वरी झटि खणी दरवाज़ो बंदि कयो। बाबा जी इहा आदत मूंखे अमीअ नंढे हूंदे खां ॿुधाए छॾी हुई त बाबा जॾहिं कहाणियूं, नावल या कुझु बि ग़ज़ल लिखंदो पढ़ंदो आहे त कमरे जो दरवाज़ो असुल बंदि करे छॾींदो आहे। मुंहिंजी अणपढ़ियल अम्मा खे बाबा जे विद्वान ऐं पढ़ियल लिखियल हुअण जो ॾाढो फ़ख़ुरु महसूसु थींदो, नाज़ थींदोसि।
असां ॿारनि खे बि चवंदी हुई त बाबा जॾहिं कमरे जो दरवाज़ो परे बंदि करे त केसि कॾहिं बि रुखड़ो न विझंदा करियो। मूंखे अणपढ़ियल मासूम जीजल जी ॻाल्हियुनि जी यादि अचणु लॻी, संदसि कयल ताक़ीद बि। पर अॼु त मूंखे अलाए कहिड़ी खेचल खयो हो। घड़ी घड़ी मन पहुचाए बहाने कु बहाने बाबा खे तंग कंदो रहां, जेसि ताणी बाबू चिड़ी। पर अलाए कीअं मां दिलि जे इन ॿाराणी हक़ीक़त खे दॿाइण में कामयाबु थियुसि। अॼोको ॾींहुं मूं लाइ ॾाढो आंधमान वारो साबित थी रहियो हो। कॉलेज, क्लास, किताबनि ऐं कैंटीन में किथे बि मन न पियो लॻे। 10-12 सालनि खां जा ख़्वाहिश मुंहिंजे अचेतन मन में दॿियल हुई। उन हुरखुर खे मां दॿाइण में बिल्कुलु नाकामयाब थी रहियो हुउसि। आख़िर घर वञण जे ख़्याल सां थोरी राहत महसूस थी। घर आयसि, अम्मा चयो, आए पुट, मां बि सत्संग पई वञा। अम्मा हली वई। बाबा निमा शाम जो वापसि वरंदो। मुंहिंजी 69 वारी अंदरि का खुराक मिली वई। बसि मां ऐं अकेलो घर। सिधो रुख रखियमि बाबा जे कमरे ॾांहुं। बाबा जे किताबनि जे हिकु खाने खे कुल्फ लॻल हो। ज़रूरु कुझु हिन खाने में हूंदो। चाॿी जी तलाश शुरू कई। चङो वक़्तु ॻोल्हण में लॻी वियो। आख़िर चाॿी लधी। बाबे जे पलंग जे गादी हेठां। पोइ खानो खोलियो। चो तरफ़ सुराण फैलिजी वई चंदन जी। उन खाने में गुलाब जूं के सुकल पंखड़ियूं रखियल हुयूं। चंदन जेको आहे सो रखियल हो ऐं ख़त रखियल आहे। मूंखे ईअं लॻो ॼण त का मां इबादत घर में, पूॼा जे घर में प्रवेश कई हुजे। खाने में तमामु सलीक़े सां के ख़त अलॻि अलॻि बंडलनि में ॿुधा पिया। हर बंडल ते तरतीबवार साल लिखियल हुआ। साॻिया उहे ई रंगीन लिफ़ाफ़ा, साॻिया सुहिणा साफ़ सुथरा अखर, सुगंध ऐं हुगाव। मां पंहिंजे सीटियल नसुनि खे फ़रहत महसूस कई। पर मूंखे इन्हनि बंडलनि कुण जी हिमत ई न पई थिए। कंहिं अज़ग़ैबी शक्तिअ मुंहिंजा हथ ॿधी छॾिया हुआ। ईअं पियो लॻो ॼण त मां कंहिं मंदर में चोरीअ जे इरादे से घिरियो हुजां। पर मुंहिंजे मन जी मस्तीअ ऐं उणतुण मूंखे हिमथायो। हिकु झूनो बंडल खयमि ऐं उन मां हिकु ख़त कढी वरितुमि। ख़त हिकु प्रेम पत्र हो, जंहिंमें सिक जो इज़हार हो, जनम जो साथ वग़ैरह वग़ैरह लिखियल हो। हेठां हिकु स्त्रीअ जो नालो ऐं हिकु तस्वीर। जादू भरियो मासूम ऐं पवित्र मुहांडो मुक़दस मुंहिंजे हथ मां फोटो छॾाइजी वियो। उन वक़्तु कंहिं घर जी घिंडणी ऐं कालबेल वॼाई। मां तमामु घणो चिरकिजी वियुसि। हथ पेर पघिड़िजी विया। तकड़ में उहो ख़त उन बंडल सां ॿधी दरवाज़े खोलण लाइ भॻुसि। दिलि धक धक करण लॻी। शाला बाबा न हुजे। ईअं छो महसूस थियो? को मनोविज्ञान जो माहिर ई मूंखे ॿुधाए सघे थो मां पाण खे ॾोहारी ऐं कसूरवार ऐं शर्मिंदो छो महसूस करे रहियो हुउसि। ख़ैर, दरवाज़ो खोलियुमि। धोबी हो। मूं हुन खां कपिड़ा वठी रखिया। दरवाज़ो बंदि कयमि। शरीर मां ॼण त ताक़त ई मोकिलाए वई हुई। बिस्तरे ते भां थी किरी पियुसि। बसि ख़्याल, वीचार बाबा ऐं परनारीअ सां फाथल कीअं थो थी सघे? मुंहिंजी अमर मासूम, अणपढ़ियल, पतिव्रता, विश्वासी, बाबा खे उत्तम ऐं आदर्शी पति सम्झण वारी, उहो इहो सम्झी करे सॼी ज़िंदगी हुन सां काटे रही आहे। मुंहिंजो बाबा सॼी उमिरि अमर जे जज़्बनि खे ठगे रहियो आहे। मकार इंसान वात मां ज़ूर निकिरी वियो। उमिरि जे हिन हिसे में बि अमर खे असांखे ठगींदड़ मुंहिंजो पीउ। जवानीअ में मुंहिंजे अमर, मुंहिंजे आशिक़ मिज़ाज बाबा खां छा सठो हूंदो। उफ़, उन ख़त खे न ॼण त मूं कंहिं ज्वालामुखी खे छुयो हुजे। ख़्यालनि जे वहकिरे खे मोड़ण लाइ किताब खणी पढ़णु वेठमि। अखियुनि अॻियां वरी उहा लिखावट। ख़त अहमदाबाद मां आयल हो। मुंहिंजो चाचो बि उते रहंदो आहे। बाबा 2-4 महीने उते वेंदो रहंदो आहे। ज़रूरु हुन सां ई गॾिजण वेंदो हूंदो। शायदि बाबा जा 2 घर हुजनि, 2 कुटुंब बि। इन ख़्याल सां ई मुंहिंजो मन किराहत सां भरिजी वियो। कंहिं दर खड़कायो। उथियमि। अम्मा वापसि मोटी आई हुई। अरे छो बती न ॿारी अथई? ऊंधे में न पढ़ंदो कर, अखियूं ॻाढ़ियूं थी वियूं अथई।
अञा बाबा न आया पंधु करे काठी थी विया आहिनि। न सिहत जो ख़्यालु ऐं न उमिरि जो, मुंहिंजी केरु थो ॿुधे। मूंखे अमर जे अबोझाईअ ते रहम बि अची रहियो हो त गुस्सो बि। बिना कंहिं सोच वीचार जे सुवाल रूपी बाण मुंहिंजे वात मां निकितो। अम्मा तूं पढ़ीअ छो न? पुट गुरमुखी त ईंदी अथमि, जजी बैरिस्ट्री त न करणी हुअमि। घर जे कमकार लाइ पढ़णु छा तमामु ज़रूरी आहे छा? पर लाल अॼु तूं छो थो पुछें? मां परेशान थी पियुसि। बसि ईअं ई अमर, नूंहं बि अणपढ़ियल वठंदी या पढ़ियल? अम्मा खिली वेठी। अरे नूंहं त तुंहिंजे पसंदीअ जी हुजे। ऐं हूअ रंधिणे जे कमकार खे लॻी वई। मूं मन ई मन में चयो, अमड़ पढ़ियल हुजे हा त तोखे बाबा जा सभु कारनामा ख़बर पवनि हा। इहो वीचार अध में ई रहिजी वियो जो बाबा बि अची वियो। अॼु मूं पंहिंजे डबल क्रॉस बाबा खे अलॻि एंगल सां ॾिठो। पंहिंजी उमिरि खां 8-10 साल नंढो लॻंदड़, ख़ूबसूरत जिस्म शिकिल जो मालिक बाबा, जंहिंजे हर गुण ते मां हिकु रिश्क कंदो हुउसि, उनजो नकुल करण जी कोशिशि कंदो हुउसि। अॼु मूंखे तमामु होशियारु, बेवफ़ा, चालबाज़ नज़र अचणु लॻो। असुलु विलियन, फिल्मी विलियन नज़र अचणु लॻो। हमेशह वांगुरु अम्मा बाबा जी दस्तूरी गुफ़्तगू शुरू थी। चांहि त पीआर भॻवान, तुंहिंजे हथ जी ठहियल चांहि पीअण जे करे त मां सदा जवान नज़र ईंदो आहियां। अम्मा लॼ विचां ॻाढ़ी थी वई। हिन उमिरि में बि लॼ खां लाल थींदड़ शर्मीली अमर मूंखे बेहद सुंदर, नूरानी ऐं तेजस्वी नज़र अचणु लॻी। शर्म नथो अचेव? पुटु जवान थियो आहे, नाना बि थिया आहियो, अञा ताईं इहे ॻाल्हियूं नथा छॾियो। हल्को मोड़ो ॾींदे खिलंदे मुरकंदे अम्मा हली वई। बाबा अॼु मूंखे नकली नकली नज़र अचणु लॻो। दिलि में चयमि, डबल रोल। हेल ताईं मां पाण जॾहिं सां बाबा जे ख़ूब तारीफ़ कंदो रहंदुसि। बाबा ऐं अमर जो प्यारु मूं लाइ आदर्श हो। बाबा जी शख़्सियत, गृहस्थ जीवन जी कामयाबी, ॼाण, ज्ञान मूंखे बेहद मुतासिर कंदा हुआ। मां पाण खे बाबा जो मुरीद सम्झंदो हुउसि। बाबा जा नेम, असुर जो उथणु, कसरत करणु, टामे जे लोटे में पाणी पीअणु, सडोल कसरती बदन, सुठी पोशाक पाइण जो ॾांव, संदसि तेज़ फहमी, साइगल जा गीत तमामु मिठे आवाज़ में ॻाइणु, हर विषय में दिलचस्पी ऐं ॼाण, चकमक जा मूंखे हिन जी शख़्सियत ॾांहुं छिकींदियूं हुयूं। पर मुंहिंजो बाबा परिस्थितीअ सां चकर पियो हलाए। हेतिरनि सालनि खां कसूर मुंहिंजे बाबा जो न हूंदो। उन स्त्री पंहिंजे हमदर्द ऐं सुठे सुभाउ वारे बाबा खे छरगल सां हिरखायो हूंदो। उन स्त्री जो ई ॾोह हूंदो, उहो औरत ई गुनाहगार आहे। बसि उहा ई ख़्वाहिश रहिजी वई अथमि, मौक़ो पाए सभु ख़त पढ़ां, हक़ीक़त ॼाणा, पोइ उन स्त्रीअ खे दॿ भरियो ख़त लिखां। हैरी वहीअ जो शख़्स, जवान पुटु ऐं पढ़ण धील जो पुता जो नानो बि आहे, हिकु ॾींहुं ॾाढो बि थींदो। उन शख़्स खे गुमराह करण जो हक़ तोखे कंहिं ॾिनो आहे? ॿिए ॾींहुं बसि लॻी वई मौक़े जी तलाश में त कॾहिं घर में अकेलो थियां ऐं पंहिंजे भटकियल मन खे शांति कयां। हिकु ॿ ॾींहुं मौक़ो मिलियो। जॾहिं तुस मौक़ो मिलियो त झटि कबट जो खानो खोलियो ऐं बंडल में अणबरदल ख़त जो 2-3 ॾींहं अॻु जो आयो हो, उहो ई पढ़णु वेठुमि। तात्पर्य जो उन ख़त जो उहो हो त किको इंजीनियरिंग जे पछाड़ीअ साल में पहुतो आहे। इहो पढ़ी ख़ुशी थी, फोड़ा सजाया थिया। ख़त में लिखियो अथव त इहो मुंहिंजो अहसान आहे, मूंखे न वणियो। डोनेशन लाइ पैसा बराबरि मूं ॾिना, पर महिनत त तुंहिंजे पुट जी आहे न। तुंहिंजो पुटु मुंहिंजो पुटु न थियो छा? 12 साल थिया हिक ॿिए खे ॾिठे। घर गृहस्थी जे चकर में ख़बर न पई आहे त साल पखियुनि वांगुरु कीअं उॾामिया। मुंहिंजनि 2 धीअरुनि जी शादी बि थी वई। हाणे मूंखे ॾाढी अकेलाइप पई महसूसु थिए, ख़ासि करे सिहत मुंहिंजी ठीकु नथी रहे। काश मूंखे बि हिकिड़ो पुटु हुजे हा, नुंहुं हुजे हा, त कास आस हुजे हा। भागनि भरियो आई, पुटु हथां अग्नि नसीब थींदे। तबियत मुंहिंजी ठीकु नथी रहे। अकेलाइप जे करे
मन सुस्त थी वियो आहे। वधीक खत पढ़ण जी ताक़त मुंह में कोन रही। अखियूं आलियूं थी वयूं। शर्मसार, पशेमान, गुनाहगार मां, इबादत में विघुन विझंदड़। बस सालनि जा साल हिक ॿिए खे बिना ॾिठे गिरस्त जे गाॾे खे पंहिंजे पंहिंजे लेखे कामयाबीअ सां हलाईंदड़। हेतिरी पंहिंजाइप, हेतिरी श्रद्धा, कुर्बानी जी भावना। मुंहिंजो मन पंहिंजे बाबे लाइ ऐं उन अणॾिठल नारीअ लाइ श्रद्धा सां भरिजी वियो ऐं स्नेह जी भावना पैदा थी वई। ही प्यार आहे या पूॼा? ही प्यार आहे या इबादत? अॼु मां इंजीनियर बि हिन जी कृपा सां ई थियो आहियां। वधीक खतनि पढ़ण जी ताक़त मुंह में न रही। हिकु धार्मिक पवित्र हथ में ईंदा हुआ मुंहिंजे चहिरो बाबे जे नूरानी मुखड़े खे ॾिसी चिमकंदो हो। कैलेंडर करवट बदिलींदो रहियो ऐं बाबो ॾाढो बि थी वियो। हिकु ॾींहुं टपाली तार हथ में ॾिनी। मूं तार खोली। अहमदाबाद मां आई हुई, हुन जे घोट जी बाबे जे नाले ते। उहो गुज़ारे वई। अंतिम इच्छा हुअसि तूं संस अर्थीअ में शामिल थी। जल्द रवानो थी। मुंहिंजा हथ पेर थधा थी विया। तार खणी बाबा जे कमरे में वियुसि। दरवाज़ो मूं बंदि कयो। तार बाबा जे हथ में ॾिनई। शींहं मुड़ुसि ॿारनि वांगुरु रोअण लॻो। आवाज़ ॿुधी अम्मा बि दर खड़कायो। पुट छा थियो? मूं बाबू खे भाकुर में भरे शांत कराई। दरवाज़ो खोलियो ऐं अम्मा खे ॿुधायो त बाबा जो जिगरी दोस्त अहमदाबाद में गुज़ारे वियो आहे। तकड़ में मुंहिंजा ऐं बाबे जा ॿ अछा वॻा विझी जल्द बैग ठाहे ॾे, असां ॿिन्ही खे वञिणो आहे। बाबा मूंॾा ॿाहिरनि वांगुरु निहारण लॻो। मूं संदसि कुल्हे ते हथु रखियो ऐं छातीअ सां लाथो, ॼण त हुन जो दर्द चूसे कढण जी कोशिशि कयमि। सॼे सफ़र में बाबे कुझु बि न कुझु। उत पहुतासीं। मूं उन देवीअ जो अंतिम दर्शन कयो। पेर छुया। बाबा खे सहारो ॾेई मुख दर्शन करायो। हुन जे पतीअ ऐं बाबा हिक ॿिए खे भाकुर में भरे परचाणी ॾिनी। साॻियो ई ॾंग विछोरे जो ॿिन्ही जे दिलि में। हिकु पाए बि न पातो, ॿिए न पाए बि घणो कुझु पातो। केॾो न तफ़ावत हो ॿिन्ही में। ईअं पियो लॻो ॿिन्ही जी पहिरीं मुलाक़ात न हुई, ॼण त ॿई सदियुनि खां सुञाणनि। चिख्या खे अॻिनी मुंहुं ॾिनी। पगड़ियूं रवानियूं थियूं। गाॾी पंहिंजे शहर में पहुती। सामान खयो। बाबा खे चयो, उथो पंहिंजो शहर अची वियो बाबा। बाबा जूं अखियूं अलाए किथे निहारे रहियूं हुयूं। मूं बाबा खे भाकुर में भरियो, धोॾायो ऐं चयो, ईश्वर जी रज़ा ते राज़ी रहणी ज़िंदगी आहे न बाबा। बाबा कंध सां हा कई। नमस्ते, शुक्राना जो तव्हां मुंहिंजी कहाणी इबादत पढ़ी ऐं इहा कहाणी अहिड़े रूप में तव्हांजे अॻियां न अची सघियां हा जेकॾहिं मूंसां गॾु सुमित रतलाणी, महिरबानी, ऐं दीपक बुचकले जे स्टूडेंट आहिनि ऐं मूंखे मदद न कना। असीं घर में ई सॼी रिकॉर्डिंग करे रहिया आहियूं ऐं मां तव्हां ताईं पहुची सघियसि। इंदिरा शबनम इंदु, पूना, महाराष्ट्र मां, पंहिंजे कहाणीकार जे रूप में। महिरबानी। थैंक यू सुमित। My pleasure. थैंक यू दीपक। Thank you.